ताज़िर हैदराबाद में पुलिस ऑफिसर्स जो बदलियों ऐं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदा अब्दुल रसूल चांडिकान। जी अब्दुल रसूल। जी बिल्कुल। हैदराबाद में एसएसपी हैदराबाद शाजिब जाचर तरफां चार्ज वठण खां पोइ हैदराबाद पुलिस में वॾे पैमाने ते ऑफिसर्स जूं बदलियूं मुक़ररियूं कयूं वियूं आहिनि, जॾहिं त डीआईपी इंचार्ज खे बि हटायो वियो आहे। जॾहिं त डीआईपी इंचार्ज जुनेद अब्बासी खे हटाए संदसि जी जाइ ते इंस्पेक्टर अकबर लुंड खे डीआईपी इंचार्ज मुक़ररु कयो आहे। जॾहिं त पुलिस तर्जुमान इंस्पेक्टर शाहिद उस्मान खे हटाए हुन जी जाइ ते राऊ अवेस खे ॿीहर पीआरओ बणायो वियो आहे। जॾहिं त कैंट थाणे जे एसएचओ सिकंदर मुस्तफ़ा कुंभर खे बदिली करे संदसि जी जाइ ते रियाज़ सबज़ोई खे हिकु दफ़ो ॿीहर एसएचओ कैंट मुक़ररु कयो आहे। जॾहिं सिकंदर मुस्तफ़ा कुंभर खे पुलिस फैसिलिटेशन सेंटर जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त राणा इरफान खे एवीएलसी जो इंचार्ज मुक़ररु कयो आहे। उसड़ी थाणे तां आगा असद पठान खे बदिली करे एसएचओ फोर्ट मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त आगा असद पठान जी जाइ ते इंस्पेक्टर मुज़फ़र खालदी खे एसएचओ उसड़ी मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ हैदराबाद जे हुसैनाबाद थाणे ते तमामु डिघो वरितो रहंदड़ फैज़ शाह खे बदिली करे संदसि जी जाइ ते इंस्पेक्टर असलम बुलो खे मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ हैदराबाद में ख़ासि करे तकरारी जेका आहे पोस्ट ख़ासि करे ह्यूमन राइट्स सेल जी जेका इंचार्ज आहे मारिया सायो, उनखे हिकु दफ़ो ॿीहर ह्यूमन राइट्स सेल जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त अदिल चांडियो जे दौर में मारिया सारो संदसि जो जेको मुड़ुसु जंहिंजी हिन वक़्तु तलाक थी वई आहे उनखे पिणु हटाए ऐं ज़िले बदर कयो वियो, पर हिन दफ़ो हिकु दफ़ो ॿीहर वरी ह्यूमन राइट्स सेल जे इंचार्ज मारिया सारियो खे मुक़ररु कयो आहे। अहिड़ी रीति एसएसपी हैदराबाद ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर्स आहिनि उन जूं मुक़ररियूं बदिलियूं कयूं आहिनि। जी मेहरबानी अब्दुल रसूल।